नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त के जुड़ो मां खबर दींदा हलंदो। जुड़ो वेझो हयात कास्केली में आइन अल्लाह आई क्लिनिक ते 2 ॾींहनि वारी मुफ्त अखियुनि जे इलाज ऐं ऑपरेशन वारी कैंप लगाई वई। कैंप में थरपारकर बदीन मीरपुरखीस उमरकोट ज़िलनि जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि सां तालुक़ रखंदड़ सभिनी मुस्तहक़ मरीज़नि जो मुफ्त इलाज ऐं ऑपरेशन कयो वियो। उन मौके ते कैंप लगाईंदड़ फौजी शौकत अली आरई मुबारक अली आरई ॿुधायो त 2018 खां असां हिते गरीब मरीज़नि लाइ कैंप लगाए रहिया आहियूं ऐं ही अखियुनि जी मुफ्त इलाज जो नई कैंप आहे। कैंप में मरीज़नि खे मुफ्त इलाज ऑपरेशन दवाऊं ऐं नकूं तोड़े खाधो पीतो फराम कयो वञे थो। कैंप में मरीज़नि खे अखियुनि जो मुफ्त इलाज ऐं ऑपरेशन कंदड़ लाहौर जे आई सर्जन डॉक्टर तनवीर अब्बास ॿुधायो त कैंप लगाइण जो मक़सद गरीब ऐं बेपहुंच माण्हुनि खे सहूलियत फराम करण आहे। 2 ॾींहनि वारी कैंप 1000 खां वधीक मर्दनि ऐं औरतुनि जे अखियुनि जो चेकअप करे उन्हनि खे दवाऊं ॾिनियूं वयूं आहिनि जॾहिं त 200 खनि माण्हुनि जे अखियुनि जो ऑपरेशन पिण कयो वियो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।